नवाबशाह शहर जेको कारोबारी लिहाज़ खां सिंध जी दिलि सम्झियो वेंदो आहे, ईद उल फितर जे आमद जे मौक़े ते नवाबशाह शहर जूं बाज़ारूं, कपड़ा मार्केट, चूड़ी बाज़ार, बूटनि जी बाज़ार, दर्ज़िन जी बाज़ार तोणे जो अवाम सां भरियल नज़र अचनि थियूं। ख़ासि तौर ते नौजवान नारियूं ऐं ॿार ख़रीदारी वॾे चाह ऐं शौक़ सां कनि था, पर बाज़ारुनि में ख़रीदार कंदड़ औरतुनि तोणे मर्दनि जी हिकिड़ी दांह ॿुधण में अचे थी त दुकानदार ऐं वापारी ईद ते ॿीणा टीणा अघ मुक़ररु करे शहरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त ईद जो मौक़ो भलारो आहे, ग़रीब गुरबो पंहिंजे विथ ऐं वस आहिर नवां कपिड़ा ऐं ॿियो सामान ज़रूरु ख़रीद कंदो आहे। महांगाई तेज़ आहे, हिननि जो ॻाल्हाइणु वाइड़ो आहे, छाजे करे जो कंहिंसां चङी तरह ॻाल्हाइनि कोन था। शहर में वॾे सिंधी रात आहे, सभु कोई ख़ुशी मनाईंदो, ईद जी अल्लाह कंदो। सबसे पहले तो तमाम पाकिस्तानियों को ईद मुबारक। और दूसरा कि हम ये चूड़ियाँ पहनने आए, चूड़ियों वाले थोड़े से महंगे हैं, इसलिए महंगे हैं क्योंकि ईद है, अब उनको भी कमाना है, ज़ाहिर सी बात है। माँ चूड़ी वठना है, मेहंदी वगैरह ही वठना है। टॉप्स लिए, ज्वेलरी ले रही हूँ, अभी तो कपड़े लिए और अभी तो हेयर बैंड्स लेने हैं, कपड़े ले लिए, बस हार लिया तो टॉप्स लिए थे। एडो मज़ा आंदा, खुशी खुशी। बूट वरितासीं, कपिड़ा के टुवाल आहिनि, के टोपियूं आहिनि, हर शइ पंहिंजे हिसाब सां मिलंदी, जहिड़ी शइ हूंदी अहिड़ो रेट हूंदो, अहिड़ो शइ हूंदी। जॾहिं त दुकानदारनि ऐं वापारनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त ईद जे मौक़े ते संदन कारोबार उरूज ते आहे। शहरी तोणे ॿाहिरि जे इलाइक़नि जा मर्द ऐं ख़ासि तौर ते औरतूं वॾे चाह मां ख़रीदारी कनि थियूं। हमारे से बहुत अच्छा मौसम है, बहुत अच्छी शॉपिंग हो रही है, बहुत ख़रीदारी है और बहुत अच्छा एक माहौल बना हुआ है। अल्लाह का शुक्र है, चूड़ी सेंटर में काफ़ी रश है, सुबह से अभी तक बहुत अच्छा रश है। ईद के हवाले से ये है कि वापडा वालों ने आपकी मेहरबानी करी है, लाइट नहीं गई है अभी तक हमारे साथ, नहीं तो हर चक्कर लाइट जाती है, परेशानी हो जाती है, लेकिन इस दफ़ा थोड़ी मेहरबानी करी, लाइट नहीं गई है। उन मौक़े ते ज़िले इंतिज़ामिया जो उहो फ़र्ज़ु आहे त मार्केटुनि में शयुनि जे विकिरे जे अघनि ते ज़ाब्तो आंदो वञे त जीअं पोरियत बेपोच ग़रीब माण्हू बि ईद उल फितर जी ख़ुशीअ सां मल्हाए सघनि। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़ नवाब।